अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में सत्तार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू सीरीज़ जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं असां जदीद कहाणी ते ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं जदीद कहाणी जी सीरीज़ बि हलंदड़ आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जदीद कहाणी जो हिकिड़ो डिघो सफ़र आहे, इन जे करे हिन जदीद कहाणी में तमामु घणा नाम कठा मक़बूल ऐं निशांबर असां वटि कहाणीकार मौजूदु आहिनि, जिन जो आहिस्ते आहिस्ते असां ज़िक्र कंदा हलंदासीं। असां वटि सिंधी जदीद कहाणीअ में मोहन कल्पना जो नालो नित निराले अंदाज़ सां वरितो वञे थो ऐं मोहन कल्पना हिकु अहिड़ो तख़लीक़कार आहे जदीद कहाणीअ जो जंहिंजे कहाणियुनि खे तमामु घणी शोहरत मिली ऐं जंहिंजे कहाणियुनि खे वॾे शौक़ सां पढ़ियो वियो। मोहन कल्पना हूअं त कोटड़ी में पैदा थियो, सिंध जे शहर कोटड़ी में, पर विरहाङे वक़्तु जॾहिं उहो हिंदुस्तान वियो त वरी वापसि मोटी न सघियो ऐं मोहन कल्पना इहा वसियत बि कई हुई त जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजूं हाथियूं सिंधु दरिया में लोढ़ियूं वञनि। मोहन कल्पना जी पहिरीं अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त पहिरीं कहाणी आहे आत्महत्या। आत्महत्या जे नाले सां हुनजी पहिरीं कहाणी आहे। उनखां पोइ जॾहिं असां उनजी कहाणियुनि जी किताबनि जी ॻाल्हि था कयूं त तक़रीबन हुनजा 4 किताब कहाणियुनि जे मैदान में आयल आहिनि। मोही नरमोही उनजो पहिरियों किताबु आहे। उनखां पोइ चांदनी ऐं ज़हर जे नाले सां हिंदुस्तान में उनजो किताबु छपियो ऐं जेको वरी जॾहिं सिंध में छपियो त चांडोकी ऐं ज़हर जे नाले सां हुनजो इहो किताबु छपियो। उहा शाम संदसि कहाणी जो मजमूओ आहे ऐं प्यार ऐं पाप इहा बि संदसि कहाणी जो मजमूओ आहे। 4 हुनजा कहाणी जा मजमूआ छपिया आहिनि ऐं जीअं त इन्हनि चइनी कहाणियुनि जा ज़ाहिर नाला कहाणियुनि तां वरिता विया आहिनि त इन जे करे इहे 4 कहाणियूं बि हुनजूं मशहूरु आहिनि। इन सां गॾोगॾु असां मोहन कल्पना खे हिकु सिंध दोस्त ऐं सिंध सां बेपनाह मोहबत कंदड़ अदीब तौरु सुञाणूं था ऐं ही उहो अदीब आहे जंहिं सिंधी ॿोलीअ जी जॾहिं ॻाल्हि निकिती त उन में सिंधी ॿोलीअ जी जेका मौजूदा सूरत ख़ती आहे या मौजूदा लिपि आहे उन जी हिन हिमायत कई, हिन देवनागरी लिपीअ जी मुखालफ़त कंदो रहियो। सो मोहन कल्पना जो ज़िक्र करण बिना सिंध जी जदीद कहाणी जो ज़िक्र अधूरो रहिजी थो वञे पियो। अच्छा, जॾहिं असां जदीद कहाणीकारनि जी ॻाल्हि था कयूं त पोइ दादा कीरत बाबाणीअ जी ॻाल्हि करणु बि नहायत ज़रूरी थिए थो, जेको रोशन ख़्याल अदीब हो असांजो हिंद ऐं सिंध जो तमामु वॾो रोशन ख़्याल अदीब, तरक़ी पसंदि अदीब, जंहिंजो सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण में हिंदुस्तान में तमामु वॾो किरदारु रहियो आहे ऐं इंतिहाई मुतहरिक अदीब रहियो आहे। दादा कीरत बाबाणी बुनियादी तौर ते न लैला न मजनू जे नाले सां मजमू आहे हुनजो। बुनियादी तौर हू कहाणीकार आहे। दर्द जो दिलि में समाज जी न सघियो ऐं जिए सिंध सदा जिए ऐं अहिड़े तरीक़े सां अवी सभु नंगा आहियो। हीअ जेके 4 मां नाला खणी वियुसि इहे दादा कीरत बाबाणीअ जे कहाणियुनि जा मजमू आहिनि। अवी सभु नंगा आहियो, असीं सभु नंगा आहियूं, बल्कि अवी सभु नंगा आहियो ऐं दर्द जो दिलि में समाज जी न सघियो, जिए सिंध सदा जिए ऐं इन सां गॾोगॾु न लैला न मजनू। हाणे दादा कीरत बाबाणी जो शुमार बि सिंध जे निशांबर कहाणीकारनि में थिए थो। जेतोणीकि इन्हनि शख़्सियतुनि ते तमामु घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, पर मां तमामु मुख़्तसिर कंदो थो वञा ऐं तव्हांखे सिर्फ़ु इशारा ॾींदो थो हलां। वधीक तव्हां इन्हनि सभिनी शख़्सियतुनि खे ज़रूरु गहराईअ सां पढ़िजो, मुतालियो कजो इन्हनि जे फ़िक्र खे। जदीद कहाणीअ में हिकिड़ो ॿियो नालो पोपटी हीरानंदाणीअ जो बि आहे, जंहिंखे हिंद ऐं सिंध जी तमामु अहम लेखका तसवुरु कयो वञे थो। ऐं जॾहिं असां पोपटी हीरानंदाणी जी ॻाल्हि था कयूं त हुनजी जेका कहाणियुनि जो मजमू आहे, रंगीन ज़माने जूं गमगीन कहाणियूं, उहो बि पढ़णु वटां आहे, उनखे ज़रूरु तव्हां पढ़िजो। हुनजी कहाणी आहे पुकार या हुत अवी ऐं हित असीं। माना जॾहिं असां पोपटी हीरानंदाणी जी ॻाल्हि था कयूं त हुत असीं जी जॾहिं ॻाल्हि करे थी त यानी उहा ॻाल्हि करे थी उते हिंदुस्तान में वेही त हुत असीं अवी यानी तव्हां पाकिस्तान में ऐं हित असीं यानी असां हिंदुस्तान में। त यकीनन इन कहाणी जे मजमूए जे नाले मां ई अमां सम्झी वेंदा हूंदव त इन में विरहाङे जो दर्दु आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सिंध जे जेको अदब आहे, नसरी अदब हुजे या नज़म, उन ते विरहाङे जो दर्दु तमामु घणो छायल आहे। ऐं जॾहिं तव्हां मुतालियो कंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त सिंध मां लॾे वियल जेके अदीब आहिनि उहे हुजनि या हिते सिंध में रहिजी वियल अदीब आहिनि, इन्हनि सभिनी विरहाङे खे ॾाढो
दर्दनाक उनजी जेका कैफ़ियत आहे विरहाङे जी उहा पंहिंजे शाइरीअ में तोड़े पाण जी कहाणियुनि में बयानु कई आहे। ऐं सिंध जी जो जेको जदीद अदब आहे उहो वञी उन ख़िलाफ़ु मज़ाहमत कंदे बि असांखे नज़र अचे थो, कहाणी जी सूरत में बि ऐं शाइरी जी सूरत में बि उहो विरहाङे जे दर्द खे बयानु कंदे बि नज़र अचे थो, ऐं उहो रोशन ख़्याल फ़िक्र खे बि बयानु कंदे नज़र अचे थो। ऐं उहो साॻियो ई जेको कहाणीकार आहे असांजो उहो असांजे जदीदत जे फ़िक्र खे बि नज़र अंदाज़ पंहिंजो उन ते बि ॻाल्हाए थो पियो। अहिड़े तरीक़े सां पोपटी हीरानंदाणीअ जो सिंधी अदब में हिकिड़ो अहम हिसो आहे। हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर हुन अंग्रेज़ीअ में हिकिड़ो किताबु लिखियो आहे ऐं सिंधी ॿोली जे हिसाब सां बि हुन हिकिड़ो किताबु लिखियो आहे सिंधी ॿोली जे नाले सां। सो पोपटी हीरानंदाणीअ जो ज़िक्र बि तमामु घणो ज़रूरी बणिजे थो। जॾहिं असां जदीद कहाणीकारनि जी ॻाल्हि था कयूं त पोइ हिन फ़हिरिस्त में असांखे मुमताज़ महर जो नालो तमामु निशांबर नज़र अचे थो। मुमताज़ महर सिंध जे कहाणीकारनि में हिकिड़ी नुमाया हैसियत रखे थो, जेतोणीकि हिन जूं कहाणियूं तमामु घटि आहिनि, पर उनजे बावजूदि बि उन्हनि कहाणियुनि जी हिकिड़ी पंहिंजी हैसियत आहे, रेफरेंस तौरु इस्तेमालु कयूं वञनि थियूं। ऐं मुमताज़ महर खे हिकिड़ो ज़बरदस्त कहाणीकार तसवुरु कयो वञे थो, जेतोणीकि हुनजी बुनियादी सुञाणप हिकु नक़ाद ऐं कहाणीकार वारी आहे। इन जे करे हुनखे घणे तरफ़े अंदाज़ सां ॾिसण जी ज़रूरत आहे। जॾहिं असां मुमताज़ महर साहिब जी ॻाल्हि ॿोल था कयूं त पोइ हिन जी कहाणियुनि में साइंसी फ़िक्र जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं हिन जी कहाणियुनि में दाख़िली कैफ़ियतुनि जो जेको नुमाया इज़हार आहे उनजी बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु हिन जे कहाणियुनि जे उन्हनि मजमूअनि जी बि ॻाल्हि कंदासीं जेके ॿ मजमू आहिनि। हिकिड़ो आहे ज़िंदगीअ जो वहकिरो ऐं ॿियो आहे मंज़र। मुमताज़ महर साहिब जूं जेके कहाणियूं आहिनि उहे उन में जदीद फ़िक्र असांखे मिले थो। अंधो कूओ जे नाले सां हुन हिकिड़ी कहाणी लिखी आहे ऐं उन कहाणीअ में हिकु पढ़ियल लिखियल नौजवान जे पस मंज़र में इहा कहाणी लिखी वई आहे ऐं उहा ज़रूरु तव्हां पढ़िजो, उनजो मुतालियो ज़रूरु कजो। ज़िंदगीअ जो वहकिरो जीअं किताब जो नालो आहे त उहो कहाणी बि हिकिड़ी नुमाया कहाणी आहे हुनजी। यादुनि खां इंतकाम हुनजी कहाणी जो नालो आहे। इन सां गॾोगॾु अंत हुनजी कहाणी आहे ऐं अहिड़े तरीक़े सां असां मुमताज़ महर खे हिकु सुठे कहाणीकार जी हैसियत सां सुञाणूं था ऐं सिंधी अदब में मुमताज़ महर जो नालो हिकु निशांबर कहाणीकार तौरु मिले थो। जॾहिं असां जदीद कहाणी जी ॻाल्हि था कयूं त पोइ असांखे रसूल मेमून साहिब जी ॻाल्हि ॿोल बि लाज़मी करणी पवंदी। रसूल मेमून जो शुमार बि सिंध जे उन्हनि कहाणीकारनि में थिए थो जिन जे कहाणियुनि जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि रंग ऐं ढंग आहे ऐं हिन जे कहाणियुनि जो हिकिड़ो अलॻि पैगाम आहे। मिसाल जे तौर ते अमुन जे नाले हिन जी पहिरें कहाणियुनि जे मजमूए जो नालो आहे अमुन जे नाले। हीउ तक़रीबन 1977 में छपियो आहे ऐं हू जॾहिं रसूल मेमून जी ॻाल्हि था कयूं त हू तरक़ी पसंदि ऐं वजूदी फ़िक्र जो कहाणीकार असांखे नज़र अचे थो। कारो पहाड़ हिन जी मशहूरु कहाणी आहे। लाश हिन जी मशहूरु कहाणी आहे। पुल जे पोयां हिन जी कहाणी आहे मशहूरु। महदीअ जो जनमु उहा बि पढ़ण जहिड़ी कहाणी अथसि। अहिड़े तरीक़े सां काफ़र देवता हिन जी कहाणियुनि जो मजमू आहे। उन में जेके कहाणियूं शामिल आहिनि उहे बि तमामु अहम कहाणियूं आहिनि। जॾहिं असां रसूल मेमून जे कहाणी जी ॻाल्हि था कयूं त उन में चिचिरियल ज़िंदगियुनि जा काफ़िला हुनजो जेको कहाणी जो मजमू आहे उहो बि पढ़ण जे लाइक़ु आहे। उन में बि अहम कहाणियूं मौजूदु आहिनि। अबाबील जी उॾाम जे नाले सां उनजो हिकिड़ो कहाणियुनि जो मजमू आयल आहे मार्केट में। इन सां गॾोगॾु रसूल मेमून जी जीअं ॻाल्हि कईसीं ईअं असां वटि बेशुमार कहाणीकार मौजूदु आहिनि। असां वटि साईं ग़ुलाम नबी सूमरे साहिब जो ज़िक्र बि करणु तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त जॾहिं उहो कहाणी जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था विरहाङे खां पोइ जी कहाणी जी ऐं कहाणी जो उन दौर जी ॻाल्हि कयूं था जंहिंमें मज़ाहमती फ़िक्र बि मिले थो ऐं नित नवां लाड़ा बि कहाणीअ में मिलनि था त तॾहिं असांखे ग़ुलाम नबी सूमरो बि पढ़ण लाइ मिले थो। मुख़्तलिफ़ रिसालनि खां वेंदे करे इवन हुनजो हिकिड़ो किताबु आयल आहे ऐं उनजे किताब जो नालो मॉडल गर्ल मोहबत ऐं चित्रकार जे नाले सां आहे। ऐं उन में जॾहिं तव्हां पढ़ंदव त असांखे तव्हांखे ग़ुलाम नबी सूमरो बि हिकु अहिड़े कहाणीकार तौरु मिलंदो जंहिंजो ज़िक्र जदीद सिंधी कहाणी जे सफ़र में करण बिना असां रही नथा सघूं पिया। जदीद कहाणी जी ॻाल्हि था कयूं त असांखे मदद अली सिंधी हिकिड़े जदीद कहाणीकार तौरु दिलि अंदरि दरिया उनजे मजमूए में ज़ाहिर थिए थो। संदसि कहाणियुनि जा बि जेके मौज़ू आहिनि उहो समाजी मौज़ू बि आहिनि, इनक़लाबी मौज़ू बि आहिनि ऐं घणे भाङे उहो वजूदी फ़िक्र जो कहाणीकार आहे ऐं रोशन ख़्याल फ़िक्र बि अथसि ऐं उन सां गॾोगॾु हुन वटि तरक़ी पसंदि जेको नज़रियो आहे उन जी बि किथे किथे अकासी करे थो। हाणे जॾहिं असां
मदद अली हाणे जॾहिं असां मदद अली सिंधी साहिब जे कहाणी जी ॻाल्हि था कयूं त खंडर उन जी कहाणी आहे, अहसासनि ऐं जज़्बनि जो मौत उन जी मक़बूल कहाणी आहे, ऐं दिलि अंदरि दरिया उन जूं कहाणियूं आहिनि। हूअं त बेशुमार कहाणियूं आहिनि मदद अली सिंधी साहिब जूं जिन ते ॻाल्हाए बि सघिजे थो, पर अव्हांखे इशारो एतिरो काफ़ी आहे। अॻिते तव्हां मदद अली सिंधी साहिब जी शख़्सियत ते ऐं उन जे कहाणियुनि जे फ़िक्र ते पढ़णु चाहियो था त रेफरेंस बुक्स इस्तेमालु कयो ऐं तव्हां उन ते पढ़ी सघो था डिटेल में। अच्छा, हाणे वेंदे वेंदे हिन एपिसोड में वेंदे वेंदे इहा ॻाल्हि बि कंदा हलूं त सिंधी औरतुनि जो बि पंहिंजो हिकिड़ो अलॻि मक़ामु आहे जदीद सिंधी कहाणीअ में। सुमेरा ज़रीन असांखे कहाणीकारा मिले थी जंहिंखे सिंधीअ जी पहिरीं ख़ातून अवल कहाणीकारा सॾियो वञे थो ऐं अदबी तारीख़ूं हुनखे लिखनि बि थियूं। सुमेरा ज़रीन जे जेका कहाणियुनि जे मजमूआ आहिनि उन्हनि में गीत उञायल मोरनि जा, आऊं उहाई मारवी ऐं रोशन शामिरो, ही टे मजमूआ सुमेरा ज़रीन जे कहाणियुनि जा आहिनि। ऐं हिन जी मशहूरु कहाणियुनि में इहे ज़ाहिर इहे जेके टई किताब आहिनि उन्हनि जे कहाणियुनि जा टाइटल त उन जा ज़ाहिर मशहूरु आहिनि ई आहिनि, पर हुनजी कहाणी हिकिड़ी ॿी आहे वतुन, उहा बि तमामु मक़बूल अथसि। रमंदा बादल ऐं शामरो उनजी जेका कहाणी आहे उहा बि पंहिंजो मट पाण आहे। सो सिंधी कहाणीअ जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त असांखे सिंधी कहाणीअ जे मैदान में हिकिड़ियूं औरतूं बि नुमाया हैसियत में मिलनि थियूं, जिन में असांजी सुमेरा ज़रीन ख़ातून अवल कहाणीकारा उनजी हिकिड़ी पंहिंजी निराली हैसियत आहे ऐं उनखे ज़रूरु तव्हांखे पढ़णु घुरिजे। त असां कहर शौकत जी बि ॻाल्हि कंदासीं, रज़ाक महर जी बि ॻाल्हि कंदासीं, अज़ीज़ किंगराणी जी बि ॻाल्हि कंदासीं, हफ़ीज़ कुंभर साहिब जी कहाणियुनि जो बि ज़िक्र कंदासीं। इन सां गॾो गॾु तारिक कुरैशी आहे, ज़राब हैदर आहे, मुनवर सिराज आहे, जहांगीर अब्बासी आहे, ऐं इन सां गॾो गॾु ज़ाहिर आहे डिगी लिस्ट आहे, अनवर अबड़ो आहे, महमूद मुग़ल साहिबु आहे, कहर शौकत आहे। इन्हनि जे कहाणियुनि जो बि आहिस्ते आहिस्ते असां हींअर वक़्त में ज़िक्र कंदा हलंदासीं। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि नौजवाननि जा नाला मिलनि था जेके अॼु बि लिखनि था पिया कहाणी जे मैदान में। सो हिकिड़ो डिघो तवील क़िस्म जो मौज़ू आहे जदीद कहाणी। सो उमेदु आहे त असांजे कहाणीअ ते जेका हीअ नंढड़ी खोजना आहे या नंढड़ी ॻाल्हि ॿोल आहे उन मां अव्हांखे ज़रूरु फ़ाइदो थींदो ऐं अव्हां इंटरव्यूज़ जे मरहले में घटि में घटि कहाणीअ वारे मैदान में बहितर नमूने सां तव्हां ॻाल्हाए बि सघंदो, डेमो ॾियणा पवंदा तव्हांखे त डेमो बि ॾेई सघंदो, ऐं अहिड़ी तरीक़े सां तव्हांजी ॼाण में काफ़ी इज़ाफ़ो थियो आहे। हिन में टोकिन सुवाल जेके आहिनि उहे अव्हांखे पाण रिसर्च करे खणणा पवंदा, छाकाणि त कहाणीकारनि जी जॾहिं असां ज़िक्र था कयूं पिया त उनजो हिकिड़ो मुख़्तसिर जाइज़ो था वठूं ऐं जॾहिं तव्हां कहाणीकारनि ते ॻाल्हाईंदव त पोइ हिकिड़ा नंढा नंढा टोकिन सुवाल हूंदा। तव्हां ॾिसंदव त मां कहाणीकारनि जो जेको ज़िक्र करे वियो आहियां उन में तव्हांखे किथे बि मूं न ॿुधायो आहे त फलाणो माण्हू फलाणी तारीख़ ते ॼाओ फलाणी तारीख़ ते गुज़ारे वियो। हीअ हिकिड़ा टोकिन सुवाल आहिनि जेके तव्हांखे पढ़णा पवंदा ऐं तव्हांजे लाइ मां ख़ासि तौर ते सिर्फ़ु कहाणीअ जे फ़िक्र जी ॻाल्हि करे खणी आयो आहियां त जीअं अव्हांजे थॉट्स में कंहिं बि कहाणीकार जो हिकिड़ो पूरो इमेज साम्हूं अचे ऐं जीअं तव्हांखे ॻाल्हाइण में सवलाई थिए। सो उमेदु आहे त असां जेके हीअ नंढा रोड़ा कया आहिनि तव्हांजे लाइ, उन असांजी जेका इहा महिनत आहे उहा तव्हांखे क़बूलु पवंदी। मोकिलाणी आहे।